कराची में डंपर जो मोटरसाइकिल के टक्कर मचरल माण्हुनि 5 डंपर्स ऐं 4 वाटर टैंकर के बाहि छड़ी। नार्थ कराची पावर हाउस चोरंगी वेझो डंपर जे टक्कर में मोटरसाइकिल सवार शख्स जख्मी थी पियो। हादसे बैदि माण्हू मछिजी पिया। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 5 डंपर्स ऐं 4 वाटर टैंकरनि खे बाहि ॾेई साड़ियो वियो। गाॾियुनि खे साड़ण ख़िलाफ़ सुपर हाईवे ते एहतिजाज। सोराब ॻोठ आल आसिफ स्टॉल वेझो गाॾी मां किचिरो रोड ते उछलायो वियो। पुलिस कार्रवाई कंदे डंपर्स खे बाहि ॾियण जी शक में केतिरनि ई माण्हुनि खे हिरासत में वठी छॾियो। सिंध जे घरू खाते जे वज़ीर ज़ियाउल लंजार कराची में गाॾियूं साड़ण वारे वाक़िए जो नोटिस वरितो। पुलिस खे गाॾियुनि खे बाहि ॾींदड़ माण्हुनि खे गिरफ़्तार करण जो हुकुम। संदसि चवणु आहे त हादसनि में मुलविस ड्राइवरनि खे गिरफ़्तार करण जा वाज़िह हुकुम आहिनि। कंहिं खे बि डंपर या ॻड़ी गाॾी साड़ण जी इजाज़त नाहे। जेको बि शहर जो अमन ख़राब ऐं दहशतगर्द पखेड़ण में मुलविस आहे उन खे गिरफ़्तार कयो वेंदो। कोयटा में पुलिस मोबाइल ते दहशतगर्दनि जी फायरिंग ट्रेल कार शहीद एक जख्मी। बलोचिस्तान हुकूमत जे तर्जमान मूजिब सरियाब रोड ते पुलिस मोबाइल ते फायरिंग कई वई। शहीद थियल एहलकारनि में एक सब इंस्पेक्टर ऐं 2 कांस्टेबल शामिल। बलोचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज भुट्टी पारां पुलिस मोबाइल ते हमले जी मज़म्मत। चवे तो दहशतगर्दनि खे मंतकी अंजाम ताईं पहुचायो वेंदो। रियासत कमज़ोर नाहे, दुश्मननि खे भरपूर जवाब ॾिनो वेंदो। सरहद वेझो M5 मोटरवे ते मुसाफ़िर कोच कल्टी। 3 ॼणा फौत, 15 ज़ख्मी। पंजाब खां कराची वेंदड़ मुसाफ़िर कोच सां हादसे में सज्जाद हुसैन, मोहम्मद आसिफ ऐं मोहम्मद हुसैन फौत थी विया। ज़ख्मी में औरतूं, ॿार शामिल। फौतियुनि जा लाश ऐं ज़ख्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो। 5 ॼणनि जी हालत गिरती जोगी। अमेरिका ईरान जे वधीक 5 इदारनि ते पाबंदी लगाए छॾी। अमरीकी पढ़ी खाते जो चवणु आहे त जिन इदारनि ऐं शख़्स ते पाबंदी लगाई वई उन्हनि जो तालुक़ ईरान जी एटमी प्रोग्राम सां आहे। इहो क़दम अमरीकी सदर ट्रंप तरफ़ां जोहरी मुआहिदे जे हवाले सां ईरान ते दबाव विझण लाइ आहे। ईरान जे एटमी प्रोग्राम खे मदद फराहम कंदड़नि जो एहतसाब जारी रहंदो।